जो सिलसिलो जारी है। तव्हांखे घंबट में ख़बर ॾींदा आहियूं त उत्तर सिंध जे नाले वारे वॾे अस्पताल घंबट इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस में पहिरियों भेरो घम्स जे सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी पारां खुलियल कचेरी मुनक़द कई वई, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि सां तालुक़ रखंदड़ मरीज़नि, सियासी समाजी माण्हुनि, डॉक्टरनि ऐं अस्पताल जे अमले वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते घम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी मरीज़नि ऐं आम माण्हुनि जे अस्पताल जे हवाले सां मसला पिणु ॿुधा। घम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी पिणु खुलियल कचेरी में ख़िताब कंदे चयो त कुझु अरसो पहिरियां इदारे जे रखियल बजट जा मसला हुआ जेके हल थी विया आहिनि। घम्स इदारो बेपोच गरीब ऐं मिसकिन माण्हुनि जो इदारो आहे। असांजी कोशिश हूंदी आहे त सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि समेत पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जे मरीज़नि खे इलाज जी सहूलियतूं फ़राहम कयूं। मरीज़नि जो तादाद वधण करे ॾुखियाऊं पेश ईंदियूं आहिनि। आम माण्हुनि ऐं मरीज़नि ऐं घम्स इंतज़ामिया जे विच में शिकायतूं ॿुधी मसइलनि जो हल लाइ खुली कचेरी मुनक़द कराई वई आहे। घम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अगरि कंहिं बि मरीज़ या कम्युनिटी जे माण्हू खे का ॾुख तकलीफ़ या अमले समेत डॉक्टरनि मां का बि शिकायतूं हुजनि त हिननि खे दूर कंदासीं। अहिड़ी अवामी ऐं मरीज़नि जूं शिकायतूं ॿुधण लाइ घम्स इदारे खे बहितर बणाइण लाइ अहिड़ियूं खुलियल कचेरियूं हर महीने करायूं वेंदियूं। ओॾां खुलियल कचेरी में शरीक घम्स इदारे जे एमएस डॉक्टर माजिद मंगी, डॉक्टर कपिल राजा ऐं ॿियनि डॉक्टरनि वॾे अंग में खुलियल कचेरी में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।